नाज़िन खैरपुर जे NA 208 ऐं PS 26 ते पीपुल्स पार्टी GDA ऐं आज़ाद उम्मीदवार में वॾो दंगल थींदो। ॾिसूं था वकार मंगी जी ही रिपोर्ट। खैरपुर जे NA 208 ऐं PS 26 ते पीपुल्स पार्टी GDA आज़ाद उम्मीदवार में तारीख़ी दंगल ॾिसण वटि आहे। NA 208 ते पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार सैयद नफीसा शाह जिलानी, GDA जो उम्मीदवार सैयद गौसल शाह ऐं आज़ाद उम्मीदवार हाजी लाला अब्दुल गफ़ार शेख में चोटीअ जो दंगल थींदो। खैरपुर सिटीअ में वोट जी वॾी अक्सरियत रखंदड़ आज़ाद उम्मीदवार लाला अब्दुल गफ़ार शेख खे पीपुल्स पार्टी जे तरफ़ां वेहण लाइ केतिरा ई जतन कया। लाला अब्दुल गफ़ार शेख वेहण खां साफ़ इनकार कयो। जॾहिं त PS 26 ते बि सूरत दिलचस्प थींदी पई वञे। जे ज़रियनि ॿुधायो त GDA ऐं तहरीक इंसाफ़ पारां आज़ाद उम्मीदवार लाला अब्दुल गफ़ार शेख खे हिमायत जो ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो आहे। हाणे ॾिसबो हो त छा पीपुल्स पार्टी आज़ाद उम्मीदवार लाला अब्दुल गफ़ार शेख खे वेहण में कामयाब थी वञे थी। आज़ाद उम्मीदवार लाला अब्दुल गफ़ार शेख GDA ऐं तहरीक इंसाफ़ जी सपोर्ट हासिल करे जिलानियुनि सां मुक़ाबिलो कंदो। उहो फ़ैसिलो कुझु वक़्त में साम्हूं अची वेंदो। वकार हुसैन मंगी, मेरान TV न्यूज़, खैरपुर मीरज।